वंदे वंदे। भावनगर सिंधी समाज युवा संगठन द्वारा भावनगर शहर जे नौजवान सिंधी सेवा मंडल ग्राउंड में गुजरियल साल वांगुरु हिन साल पिणु ध्वजवंदन समारोह जो ॾाढे सुठे नमूने आयोजन कयो वियो। हिन प्रोग्राम में नौजवान सिंधी सेवा मंडल ते भावनगर जे सिंधी समाज जा अनेक कार्यकर्ता, अॻवान, नंढा ॿार, वॾा, अनेक संस्थाउनि जा बानीकार सहित जा सभई आगेवान कार्यक्रम में ख़ासि उपस्थित रहिया। भावनगर सिंधी समाज युवा संगठन द्वारा गुजरियल साल वांगुरु हिन साल पिणु ॾाढे सुठे नमूने डेकोरेशन करे नौजवान सिंधी सेवा मंडल में कार्यक्रम जो आयोजन कयो वियो। हिन कार्यक्रम में ध्वजवंदन सां गॾु गॾु नंढनि ॿारनि जे डांस जा प्रोग्राम पिणु कया विया। अनेक कार्यकर्ता, अनेक अॻवान हिन कार्यक्रम में ख़ासि उपस्थित रहिया। सभ खां पहिरीं सुबुह जो योगिनी योगा ग्रुप जी भेनरूं अची करे भारत माता जी मूर्तीअ ते फुलहार कयो ऐं इन खां पोइ देशभक्तीअ जा गीत वॼाया विया, जंहिंमें सुठी संख्या हाज़िर रही ऐं उन खां पोइ ध्वजवंदन जो कार्यक्रम पिणु कयो वियो। इन सां गॾु गॾु संस्था जा अनेक मेंबर पिणु उते उपस्थित रहिया ऐं नौजवान सिंधी सेवा मंडल जिते सालनि खां अॻु अनेक दफ़ा ध्वजवंदन जो कार्यक्रम थियो हो, पर गुजरियल कुझु वक़्त खां उते बंदि हो, उहो सतत ॿिएं साल पिणु हिन साल आयोजन कयो वियो। गुजरियल साल 2021 में पिणु इहो कार्यक्रम आयोजन कयो वियो हो। भावनगर सिंधी समाज युवा संगठन गुजरियल साल वांगुरु हिन साल वरी ॿियो दफ़ो इहो कार्यक्रम आयोजित कयो हो। भावनगर सिंधी समाज युवा संगठन जे हिन कार्यक्रम में सॼे सिंधी समाज जा अलॻि अलॻि कार्यकर्ता, अॻवान सभई उपस्थित रहिया हुआ। तव्हांखे हिन वक़्तु ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि कि भावनगर शहर जे भावनगर सिंधी समाज युवा संगठन जी जेकी संस्था आहे उन में 100 खां वधीक मेंबर कार्यरत आहिनि ऐं इहा संस्था सिंधी समाज जे युवाननि गॾिजी करे ठाही आहे। जंहिं संस्था गुजरियल 13 सालनि में अनेक वॾा वॾा कार्यक्रम आयोजित कया आहिनि, जीअं त GA सिंध, जय झूलेलाल चौक, मेडिकल कैंप, एजुकेशन कैंप, इन खां गॾु गॾु क़ाइदाकीय शिविर सहित जा कार्यक्रम भावनगर सिंधी समाज युवा संगठन अॻिते बि आयोजित कयल आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में पिणु इहा संस्था सुठे नमूने कार्यक्रमनि जो आयोजन कंदी रहंदी। भावनगर सिंधी समाज युवा संगठन जे हिन कार्यक्रम में तव्हां संख्या ॾिसी था सघो, ॾाढी वॾी संख्या में सिंधी समाज जा अॻवान तव्हांखे युवान ॾिसजंदा, जेके ध्वजवंदन बि करे रहिया आहिनि ऐं इन कार्यक्रम में ख़ासि उपस्थित रहिया आहिनि। हर हमेश नौजवान सिंधी सेवा मंडल ते सिंधी समाज जूं अनेक प्रवृतियूं, अनेक कार्यक्रम थींदा रहंदा आहिनि। इन खां अॻु जा सीन तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं जेॾी महिल डेकोरेशन कयो वियो हो। डेकोरेशन दरमियान BSSYS जा अनेक वॾा बैनर ऐं सुठे नमूने पोस्टरिंग वग़ैरह करे संस्था जे हिन कार्यक्रम खे सजायो डिजायो वियो हो। 15 अगस्त जे ॾींहुं आयोजित हिन कार्यक्रम सां ध्वजवंदन सां गॾु गॾु हिकिड़ो ॿियो बि कार्यक्रम गॾु आयोजित कयो वियो हो। तव्हांखे ख़्यालु हूंदो कि भारतीय सिंधु सभा जेकी राष्ट्रीय स्तर ते सिंधी समाज जी ॾाढी वॾी संस्था आहे ऐं उहो हिकिड़ो कार्यक्रम कंदी आहे, सिंधु स्मृति दिवस, जेको 14 अगस्त जे ॾींहुं पाण मल्हाईंदा आहियूं, उन जो वक्तव्य पिणु पेश कयो वियो ऐं सिंधु जंहिंखे पाण तव्हांखे ख़्यालु हूंदो 15 अगस्त 1947 ते भारत जे आज़ादु थियण जे वक़्तु इहो पाण पंहिंजो सिंध प्रदेश छॾे करे देश जे अलॻि अलॻि राज्यनि में अची करे वसिया हुआसीं। उन ते बि ख़ासि वक्तव्य जो आयोजन कयो वियो हो। भावनगर सिंधी समाज युवा संगठन अॻु में बि समाज जी अनेक संस्थाउनि सां गॾिजी करे अहिड़ा कार्यक्रम जंहिंमें सिंधी समाज खे अॻिते वधाए सघिजे, सिंधी समाज जो उत्थान करे सघिजे, अहिड़ा कार्यक्रम संस्था कंदी रहंदी आहे। भारत माता की जय। जय झूलेलाल, जय झूलेलाल।